ख़याल इंसानी ज़हन में ख़याल जन्म कीअं था वठनि उहो कंहिं ॿिए भेरे। अॼु ॻाल्हायूं था त ख़याल मरनि कीअं था। जेकॾहिं असां तसवर करियूं त हर वक़्तु इंसान जे ज़हन में को न को ख़याल ज़रूरु गर्दिश कंदो रहे थो। ऐं जेकॾहिं असां अंदाज़ो लॻायूं त असांजे ज़हननि में केतिरा ख़याल ईंदा आहिनि ऐं उन्हनि मां केतिरा अहिड़ा ख़याल आहिनि जिन खे असीं इज़हारियूं था, त पोइ असांखे ख़बर पवंदी त सिर्फ़ु अटे में लूणु बराबरि के ख़याल हूंदा जिन खे असां इज़हारींदा आहियूं, ऐं बाक़ी कई ख़याल हूंदा आहिनि जेके असांजे दिमाग़ में ई गर्दिश कंदे कंदे दम ॾेई वेंदा आहिनि। उहो ख़यालनि जो क़त्लाम आहे। ख़याल खे इज़हार न करणु ख़याल जो गलो घुटणु आहे। जेकॾहिं असां ख़यालनि खे मुर्दा न तसवर करियूं त पोइ हक़ीक़त इहा साम्हूं बीहंदी त दुनिया में वध खां वधि जेको क़त्लाम थिए थो उहो ख़यालनि जो थिए थो। छो थो थिए उन ते बि ॻाल्हाईंदासीं कंहिं भेरे। पर ही दुनिया जेका फर्श खां अर्श ते पहुती आहे उन खे बि किन ख़यालनि ई पहुचायो आहे। इहो सफ़र किन चंद ख़यालनि जो, उहे ख़याल जेके मरी झुरी इज़हार जी विया, उन्हनि जो ई करिश्मो आहे। दुनिया में 7 अरब माण्हू हूंदा, पर दुनिया खे तब्दील किन चंद माण्हुनि कयो आहे। 7 अरब माण्हुनि खे केरु कोन थो सुञाणे। रोज़ केतिरा ई मरनि था, केतिरा ई जीअनि था। पर काल हिकिड़ो डॉक्टर अब्दुल क़दीर जॾहिं गुज़ारे वियो त उन जो नालो पूरी दुनिया में गूंजियो। इहा ख़याल जी ताक़त आहे। ख़यालनि खे जेकॾहिं असां जीअरो रखूं त ख़याल असांखे जीअंदान ॾींदा। जेकॾहिं ख़यालनि खे क़तल न करियूं असां ऐं हेसि ताईं इंसानी ज़हन में जेके ख़याल आया उहे इज़हार जी वञनि हा आज़ादी सां, त पोइ दुनिया शायदि ॾहूं तरक़ी करे चुकी हुजे। पर असां वटि ईअं न आहे। सो ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ख़यालनि खे आज़ादु कयो वञे, उन्हनि खे इज़हारियो वञे। ख़यालनि खे जेतिरो इज़हारबो एतिरो ख़यालनि जो माहौल जुड़ंदो ऐं केतिरा ई ख़याल नवां पैदा बि थींदा। बहैसियत उस्ताद जे मुंहिंजो मशवरो आहे उस्तादनि खे त बसि बंदि दरी खोलियो, शागिर्दनि खे ॿाहिरि जो नज़ारो ॾेखारियो ऐं पोइ चओ त जेको बि तसवुर, जेको बि ख़याल तव्हांजे ज़हन में जुड़े थो उन जो इज़हार करियो, चपनि सां न त लफ़्ज़नि सां। अव्हां कोई अमल करियो, कोई जुमिलो ॻाल्हायो, का तस्वीर ॾेखारियो ॿारनि खे ऐं पोइ चओ त जेको बि तव्हांजे ज़हन में ख़याल जुड़े थो उन जो इज़हार करियो। अव्हां जेकॾहिं बोर्ड ते हिकिड़ी डॉट बि छॾींदव तॾहिं बि ॿारनि जे ज़हननि में कई ख़याल जुड़ंदा ऐं पोइ उहा अव्हां जी क़ाबिलियत हूंदी त उन्हनि मां केतिरा ख़याल तव्हां जीअरा जाॻंदा सही सलामत ॿारनि जे ज़हननि मां ॿाहिरि कढी सघो था। उस्ताद जो इहो वॾो फ़न आहे। वालिदैन बि इन ॾिस में घणो कुझु करे सघनि था। असांखे ख़यालनि खे ज़िंदगी ॾियणी आहे, ख़यालनि खे जीअंदान ॾियणो आहे।
ऐं पोइ इहे ई ख़्याल न रुॻो असांखे पर असांजे नसलनि खे जीअंदान ॾींदा। इन सां असांजा ॿार तख़लीक़ी थींदा, सोचणु सिखंदा, कुझु नओं करणु सिखंदा, नओं ॻाल्हाइणु सिखंदा।